दीदी। नमस्ते दीदी तव्हां खां हिकु सवाल पुछणो आहे। हाँ तव्हां कॾहिं चयो हो कि जेको भॻवान जो तव्हां परिचय ॾिनो हो हाँ हुनमें तव्हां ॿुधायो हो कि भॻवान जो नालो शिव आहे। हाँ पर माण्हू त शिव ऐं शंकर गॾु ई चवंदा आहिनि, शिव शंकर। हाँ त शिव केरु शंकर केरु, ऐं उहे ॿई अलॻि अलॻि आहिनि न हिकु ई आहिनि? हाँ इन च ॾिसो, तव्हां पाण मंदिरनि में ॾिठो आहे न, ज्यादातर मंदिरनि में ॾेखारींदा आहिनि शंकर जी मूर्ति, मतिलबु हिकु मूर्ति ॾेखारींदा आहिनि, उन्हनि जे साम्हूं लिंग ॾेखारींदा आहिनि न। त उहो जेकी मूर्ति वारो ॾेखारींदा आहिनि न, जंहिंजे गले में नाग आदि ॾेखारींदा आहिनि, उहो थींदो आहे शंकर। और निराकार जो प्रतीक लिंग जे रूप में ठाहे करे माण्हू पूजदा आहिनि। त उहो शंकर बि हुन परमात्मा जी यादि में उन जो लिंग ठाहे करे उन जी यादि में वेठो आहे। भई तव्हां पंहिंजी मूर्ति जे अॻियां वेहींदव छा? तव्हांजो नाम छा आहे? हेलो दीदी, तव्हांजो नालो छा आहे? रेखा। हाँ, त भई तव्हां रेखा आहियो, चैतन्य में आहियो न, त तव्हां पंहिंजी मूर्ति जे अॻियां ई कोई फोटो रखी करे उनखे ॾिसंदा रहंदव छा? भई ईअं चऊं कि रेखा जी मूर्ति ऐं रेखा, या मूर्ति जो अलॻि नाम ॾेई छॾियो या तव्हांखे अलॻि नाम, ईअं न थी सघंदो आहे न। भई ईअं ई माण्हू चईंदा आहिनि शिव शंकर, परंतु इहे सम्झंदा न आहिनि कि कोई माण्हू पंहिंजे ई लिंग जो रूप ठाहे करे छो वेहींदो। त ज़रूर उहो शिव अलॻि आहे ऐं शंकर अलॻि आहे। शंकर आहे देहधारी, जंहिंखे देवता चईंदा आहिनि, ऐं शिव आहे निराकार, जंहिंखे परमात्मा चईंदा आहिनि। ॾिसो मंदिर में बि ॻाईंदा आहिनि न, ब्रह्मा विष्णु शंकर, पोइ चईंदा आहिनि देवताए नमः, पोइ चईंदा आहिनि शिव परमात्माए नमः। अर्थात ब्रह्मा विष्णु शंकर भी हुन परमात्मा खे यादि करे एॾी शक्ति धारण कई, जंहिंसां ब्रह्मा चईंदा न, ब्रह्मा द्वारा सृष्टि जी स्थापना कई। त ब्रह्मा कीअं सृष्टि जी स्थापना कंदो? जॾहिं परमात्मा खां एॾो शक्ति एॾो ज्ञान वठंदो। विष्णु एॾी वॾी दुनिया जी पालना कीअं कंदो जॾहिं हुन बि परमात्मा खे यादि कयो नहीं। चईंदा आहिनि शंकर सां विनाश थींदो आहे, शंकर अखि खोले त विनाश थींदो आहे। हाणे शंकर जी 3 अख उहो बि ॾेखारींदा आहिनि मस्तक जे विच में, भ्रुकुटी ते, जाते पंहिंजी आत्मा रहंदी आहे। हाणे उहो हुते कोई अख खुले ऐं हुनजो विनाश थी वञे, त हुन एतिरो तप कई परमात्मा खे यादि करे, जंहिंसां हुनजी आत्मा में एॾी शक्ति आई कि हिन दुनिया में परिवर्तन थी वियो। तॾहिं चईंदा आहिनि ब्रह्मा विष्णु शंकर देवताए आहिनि ऐं परमात्मा हिकु शिव परमात्मा आहे। त शंकर जी बि मूर्ति जेकी शिवलिंग जे अॻियां ॾेखारींदा आहिनि, उहो हिन जो प्रतीक आहे। ऐं उन्हनि जे नाग जो ॾेखारींदा आहिनि, उन्हनि जे गले में, कमर में, वारनि ते, उनजो प्रतीक आहे कि हुन आत्मा जेकी शंकर जे अंदर जेकी आत्मा हुई न, हुन परमात्मा खे यादि करे सभिनि विकारनि रूपी ज़हरनि खे, सांप में ज़हर हूंदा आहिनि न, त हुन विकारनि रूपी ज़हरनि जो प्रतीक उहो सांप ॾेखारिया अथनि। त हुन सांपनि जहिड़े विकारनि ते उन्हनि विजय प्राप्त कई। जेका विकार हूंदा आहिनि न, काम क्रोध लोभ मोह अहंकार, इहे जीवन में दुख अशांति फैलाईंदा आहिनि। जीअं ज़हर फैलंदो आहे न शरीर में, ईअं ई आत्मा में केरु फैलंदा आहिनि, इहे विकार। हुनखे सांप जे रूप में शंकर जे शरीर में ॾिनल आहिनि। मतिलबु हुन पंहिंजे आत्मा मां परमात्मा खे यादि करे पंहिंजी आत्मा मां हिन सर्व विकारनि रूपी ज़हरनि खे कढियईं, हिननि ते विजय प्राप्त कई। त उन में एॾी शक्ति आई कि धीरे धीरे पूरे विश्व मां इहे सभु विकार रूपी
जेका विकार आहिनि, विकार रूपी ज़हर जेका आहिनि उहे सभु हली विया, ख़तम थी विया ऐं ये सृष्टि नई ठही वई। ठीकु आहे? हाँ थैंक यू। हाँ, थैंक यू।